झूलेलाल। ज्ञान सत्य का हो ही चुका था, उम्र थी 25 साल। ज्ञान सत्य का हो ही चुका था, उम्र थी 25 साल। बड़ा दयालु प्रेम भरा दिल, सबको प्यार दिया। बड़ा दयालु प्रेम भरा दिल, सबको प्यार दिया। अलख निरंजन शब्दों में से अपना परिचय दिया। अलख निरंजन शब्दों में से अपना परिचय दिया। उम्र में छोटे संत बड़े थे, नाम था झूलेलाल। ज्ञान सत्य का हो ही चुका था, उम्र थी 25 साल। सद्गुरु गोरखनाथ ने बोला, तुम तो ज्ञानी हो, दीक्षा की क्या तुम्हें जरूरत, अंतर्यामी हो। झूलेलाल फिर बोले, मेरा जीवन मेरा संदेश, गुरु महानता को न भूले, लोग ये और ये देश। ज्ञानी हो वीर हो, सबके स्वामी आप हो। ज्ञानी हो वीर हो, सबके स्वामी आप हो। ज्ञानी हो वीर हो सब। बालक उडेरोलाल पंहिंजूं करामतूं ॾेखारींदे दुखियुनि ऐं ज़रूरतमंदनि जी मदद कंदे कंदे वॾो थियण लॻो। नसरपुर जी व्यासियुनि खे इहा पक थी हुई त भॻवान ई उन्हनि जे रक्षा लाइ अवतार वठी आयो आहे। ऐं हिकु ॾींहुं उडेरालाल पुट, हाणे तूं कमाइण लाइक़ु थियो आहीं। वञ ऐं वञी हे उॿारियल मटर बाज़ार में विकिणी अचु। हा हा अम्मा, छो न? छा हू बाज़ार वियो? न, सिंधु नदी त हुनखे पुकारे पई। बाबा, ही कुझु मटर तव्हां लाइ। तव्हांजा शुक्राना। अॼु मुंहिंजा ॿार बुखायल न रहंदा। बाबा, तव्हां ध्यान में हर वक़्तु लीन रहो था। तव्हां साधुनि जे पालण पोषण जी ज़िमेदारी त असांजी आहे। हे कुझु मटर तव्हां लाइ। अमरलाल, तव्हांजी मौजूदगी में तव्हां सां ॻाल्हाइण, परमात्मा जी हाज़िरी में रहण मिसाल आहे। मुंहिंजी तपस्या अॼु सफली थी। कल्ह तव्हां जेको प्रभु जे सगुण ऐं निर्गुण बाबति सम्झायो हो, उहे अखर मुंहिंजे दिले दिमाग़ ते छपिजी विया आहिनि। तव्हांजे चहिरे जो नूर त बिल्कुलु अलौकिक आहे। मां परमात्मा जो दर्शन पायां, अहिड़ी आसीस कयो। बचियल मटर लाल साईं नदीअ खे अर्पण कंदो हो ऐं नंढियुनि मछलियुनि जो पालण पोषण थींदो हो ऐं हू पाण गहरे ध्यान में मगन थी वेंदो हो। ओ, संझा थी वई। हाणे मूंखे घर वञणु घुर्जे। हाणे त सिंधु माता मूंखे कुझु सुखड़ी ॾींदी। वाह, केतिरा न स्वादिष्ट चांवर आहिनि। पर इहे उडेरे खे कंहिं ॾिना? इहो सिलसिलो लगातार केतिरा ई ॾींहं हलंदो रहियो। हिकु ॾींहुं रतन राय ऐं माता पुट जी पुठि वरिती ऐं सॼो नज़ारो पाण ॾिठो। हे भॻवान, मुंहिंजो पुटु त सचपच ईश्वरी अवतार आहे। माया जे वस्ती मूंखे पंहिंजो पुटु पे सम्झो। अॼु जेका करामत मूंखे ॾेखारी आहे, उन त मुंहिंजियूं अखियूं खोले छॾियूं। प्रभु, मूं अहिड़ा कहिड़ा सुठा कर्म कया हुआ जो तव्हां मूंखे इन लाइक़ु सम्झो। तव्हांजी कृपा पाए त मां धन्य थी वियुसि।
आही महिरबान साईं मिलियो दस आहे आही मेहरबान साईं मिलियो दस आहे आही महिरबान साईं मिलियो दस आहे आही मेहरबान साईं मिलियो दस आहे तिंजी थोरी रहमत ओ तिंजी थोरी रहमत हो तिंजी थोरी रहमत तिंजी थोरी रहमत वॾो वसो आहे वॾो वसो आहे हो वॾो वसो आहे ओ वॾो वसो आहे आही महिरबान साईं मिलियो दस आहे आही महिरबान साईं मिलियो दस आहे आही महिरबान साईं मिलियो दस आहे इहे सारियूं वार्ताऊं मिर्ख बादशाह जे दरबार ताईं पहुतियूं ऐं मौलवी बादशाह खे मछराइण लॻा। जहाँ पना तव्हीं काफ़िरनि सां नरमाईअ सां पेश अची रहिया आहियो। तव्हां हिननि हिंदुनि खे असांजो इस्लाम धर्म अपनाइण जो हुकुम ॾिनो हो, तव्हीं खे 10 वरिय थी विया ऐं हू सिर्फ़ु बहाना बणाए रहिया आहिनि। हू सिर्फ़ु पंहिंजे रक्षक ऐं उन जे शक्तियुनि बाबति ॿुधाईंदा रहंदा आहिनि ऐं इहे सभु ॻाल्हियूं सच बि साबित थियूं आहिनि। अगरि तव्हां हुननि खां धर्म न मटाराईंदा त तव्हां ते बि काफ़िरनि जो संगी थियण जो कलंक लॻंदो। मां ऐं काफ़िरनि जो संगी कदाचित न। वज़ीर अहिरो उॾेरे लाल खे शाही दरबार में पेश कयो वञे। तो चयो हो न त हू जल देवता जो अवतार आहे, इन करे नसरपुर मां न पर सिंधूअ जे किनारे तां दरबार में वठी अचेसि। नदीअ जे किनारे ते वञी पुकारेसि। तुंहिंजी नाकामयाबी तुंहिंजे मौत जो कारण बणजंदी। अहीरो, तूं दरियाशाह उदयचंद खे पूॼण लॻो आहीं न? बादशाह सलामत, तव्हांजो हुकुम मुंहिंजे सर अखियुनि ते। अहीरो नदीअ जे किनारे ते प्रार्थना करण लॻो। ओ मुंहिंजी बेरी अथई विच सिर ते ओ मुंहिंजी बेरी अथई विच सिर ते पल्लो पाया तो मां जिंद पीर ते पल्लो पाया तो मां जिंद पीर ते ओ मुंहिंजी बेरी अथई विच सिर ते ओ मुंहिंजी बेरी अथई विच सिर ते पल्लो पाया थी मां जिंद पीर ते पल्लो पाया थी मां जिंद पीर ते तू मुंहिंजो साईं मां तुंहिंजो बानी तू मुंहिंजो साईं मां तुंहिंजी बानी बेवाहन जो वसीलो तू आही बेवाहन जो वसीलो तू आई माता जिया तो तू हिंजी उकीर में हो माता जिया तो तू हिंजी उकीर में पल्लो पाया तो मां जिंद पीर ते हो पल्लो पाया तो मां जिंद पीर ते ओ मुंहिंजी बेरी अथई विच सिर ते हो मुंहिंजी बेरी अथई विच सिर ते पल्लो पाया तो मां जिंद पीर ते पल्लो पाया तो मां जिंद पीर ते। भक्तनि जूं आज़ियुनि नीज़ारियुनि भरियूं पुकार ॿुधी आख़िरकार सिंधू नदीअ जे जल मां हिकु वॾी मच्छीअ ते वेठल झूलेलाल साईं प्रगट थिया ऐं खेसि आसीस कई। हे मुंहिंजा रब, अॼु मूंखे यकीन थियो त तव्हां मुसलमाननि जा ज़िंदह पीर ऐं हिंदुनि जा झूलेलाल आहियो। पंहिंजनि भगतनि जी रक्षा लाइ
तव्हीं आया आहियो। वरी हिकु दफ़ो सफ़ेद दाड़ीअ वारो झूलेलाल गायब थी वियो। जवान झूलेलाल घोड़े ते नदीअ मां प्रगट थियो। साणस हिकु वॾो लश्कर बि हो। हे मुंहिंजा मालिक, तव्हांजे चेहरे जो तेज त मां सही नथो सघां। मां इंसान ज़ात जी मदद लाइ आयो आहियां। मां हर तरफ़ हर अंध आहियां, सभु कुझु ॼाणींदो आहियां। मुंहिंजा मालिक बादशाह मूंसां मिलण थो चाहे न? हू तव्हां सां अकेलो थो मिलणु चाहे। दया पाले पंहिंजो लश्कर न वठी हलो। झूलेलाल जे हिक इशारे ते लश्कर पाणीअ में वापसि हली वियो ऐं हू अकेला ई दरबार में पहुता। आदाब जहां पना, लाल साईं उदयचंद पधारिया आहिनि। मिर्क बादशाह, तू मूंसां मिलण तो चाहीं न, सो मां हाज़िर आहियां। आख़िरकार अची ही वएं। तूं त पाण हिकु नींगर लॻो पियो आहीं। तूं छा पंहिंजे पोइ लॻनि जी रहनुमाई कंदे? तोखे हिंदू धर्म जे क़ाइदनि नेमनि जी छा ॼाण हूंदी? ज्ञान, भक्ति, प्रभुअ सां प्रेम। हाँ बादशाह, ज्ञान प्रभुअ सां प्रेम जो उमिरि सां छा वास्तो? ख़बरदार, तू बादशाह जी तौहीन तो करी। तोखे कुछ ख़बर भी आहे त जनहित जे लाइ बादशाह केतिरा न वॾा ऐं सुठा कार्य कया आहिनि, जिन जी चर्चा दूर दूर ताईं आहे। असांजो बादशाह नाम्यारो आहे। पंहिंजो नालो ऊंचो करण लाइ कयल कार्य न आहिनि। तुंहिंजे दिल में बादशाह लाइ बिल्कुलु सन्मान न आहे। हिननि केतिरियूं ई रियासतूं जीतियूं आहिनि। बिल्कुलु पुठियां अनगिनत विधवाऊं ऐं अनाथ ॿार छॾे ॾिना आहिनि। न दया जो भाव, न माफ़ करण जी क्षमता, सिर्फ़ लालच। बादशाह, तूं हिकु ज़ालिम राजा आहीं। तूं मरण खां पोइ जन्नत जी चाहत तो रखीं? इहो बिल्कुलु नामुमकिन आहे। जेको पोखबो उहो ई त लुड़बो न। उपदेश बंदि कर। असांजो धर्म सभ खां ऊंचो आहे। हे बादशाह, सॼी सृष्टि हिकु ई मालिक जी आहे। हिकु ई मक़सद लाइ अलॻि अलॻि धर्म बणाया विया आहिनि। जीअं पाणीअ जा जुदा जुदा नाला आहिनि, जल, नीर, आब, कुझु बि चओ, पर उहो तव्हांजी उन ई मिटाईंदो आहे न। साॻी ई रीति ही अलॻि अलॻि रस्ता हिकु ई मालिक ताईं पहुचण लाइ आहिनि। हर कंहिंखे धर्म चूंडण जी आज़ादी आहे। धर्म मटाइण लाइ ज़ोर न भरियो। धर्म त सिर्फ़ हिकिड़ो ई आहे, प्रेम जो धर्म। बादशाह सलामत, ही काफ़िर आहे। हिन खे गिरफ़्तार करे क़ैद खाने में उछलियोसि। या अल्लाह, असीं बुॾी वेंदासीं। मथे ॾिसो, महल खे बाहि लॻी वई आहे। असां सभु या त बुॾी वेंदासीं या त बाहि में सड़ी वेंदासीं। इहो सभु हिन उदयचंद जो कमाल आहे। ही हिकु जादूगर आहे। न न, बिल्कुलु न। ही त ईश्वरी आहे, अवतार आहे। बादशाह, अञा बि वेल न वई आहे। हिननि जी शरण में अचो ऐं पंहिंजनि माण्हुनि जी जान बचायो। अहीरो, तूं सच थो चईं? हे उदयचंद, हे लाल साईं, मुंहिंजी नासमझी ऐं बदसलूकीअ खे नज़रअंदाज़ कयो ऐं मूंखे माफ़ कयो। असांजी जान बख़्शियो। तव्हीं जीअं चवंदा मां तीअं कंदुसि। हे मालिक, असां ते दया कयो। बादशाह, उथ। मूं तोखे अॻे ई सम्झायो त मालिक हिकु ई आहे। तूं जंहिंखे अल्लाह तो चईं, हिंदू ईश्वर चवंदा आहिनि। सॼो संसार हुन जो ई उपायल आहे। हिंदू ऐं मुसलमान में भेद न कर। अगरि हू मालिक चाहे हा त हिंदू ऐं मुसलमान बणिजी पैदा थियनि, पर न, मालिक खे अनेकता में एकता पसंदि आहे। सॼी काइनात हुन जी उपायल आहे। हिन शरीर में मोह न रखो, छो त शरीर नासवंत आहे। जेको पैदा थियो आहे तंहिं खे मौत ॾिसणो ई आहे, चाहे राजा हुजे या फ़क़ीर। मुंहिंजो ध्यानु जल ऐं जोत जे स्वरूप में कयो। सृष्टिअ जो पहिरियों मूल तत्व अग्नि आहे।
ऐं जीवन जो मूल तत्व जल आहे। ईश्वर जी भक्ति अग्नि ऐं जल जे गॾियल रूप में कयो। हिकु मंदिर ठारायो जंहिंमें हिकु जोत ॿारियो जेकी अखंड ॾींहं राति पई ॿरे ऐं ॾात लाइ जल बि रखो। हे लाल साईं, तव्हां जीअं चाहियो था असीं उअं ई कंदासीं। झूलेलाल नसरपुर मोटिया। संदन ॿिनि भाउरनि सोनाराम ऐं बेदोराम खे लाल साईं जी दिव्यता ते बिल्कुल भी विश्वास न हो।